नाज़रीन, टंडो ग़ुलाम हैदर जी यूसी मोया, ग़ुलाम शाह बाकराणी ऐं हाजी सोभो चांडियो जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त मुतासिर रोडनि रस्तनि ऐं वाहन जे कपरनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे नूर हसन बागराणी। असांजा घर किरी विया आहिनि। हाणे असीं कंहिंखे त चऊं, असांजो न को हिते धणी न थोरी। टंडो ग़ुलाम हैदर तहलके जी यूनियन काउंसिल मोया ग़ुलाम शाह बागराणी हाजी सोभो चांडियो जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। मोया शहर खां टंडो मोहम्मद खान रोड मुकमिल पाणी हेठि अचण सबबि केतिरनि ई ॻोठनि जे रहवासियुनि खे मोया शहर में कम सांगे अचण लाइ खेनि मेलनि जा मेल बरसाती पाणी मां गुज़रणो पए थो। हिन ई रोड ते क़ाइम ॻोठ अब्दुल्ला जूणी जो गांगो कोली, नारूमल कोली, हबीब उनड़, हाजी ईसा ज़ौर, अली मोहम्मद मंगसी, अली अहमद ज़ौर, रूड़ियो कोली ऐं हाजी आदम ख़ास केली समेत केतिराई ॻोठ पाणी हेठि आहिनि। इलाइक़े वासी रोडनि रस्तनि वाहन जे कपरनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां घर बार किरी विया आहिनि। असां हाणे केॾे वञूं? इहे सिम ते वेठा आहियूं न बंदर ते, केरु ई कान आयो। केरु आयो आहे? चौथो पंजो ॾींहं ते ॿाहिरि वेठा आहियूं। माल ॿाहिरि कढियो ई आहे, माना का शइ असांखे कोन थी मिले। हे चूंडियल निमाए ॿिया न कोई एनी में न कोई MP न को चेयरमैन। हिते त को माण्हू अॼु ज़ार ई कोन्हे। पाणी बाबा मुल्क सॼो अचे टंडे मोहम्मद खान खां वठी अचे पियो। जेको हैदराबाद में बरसाति पई सो असां वटि अची गॾु थो थिए। असांजा घर किरी विया आहिनि। हाणे असीं कंहिंखे त चऊं, असांजो न को हिते धणी न थोरी। ग़रीबनि जो केरु कोन थो ॿुधे, न केरु सरदारनी अची ॾिसे भाई तव्हीं ग़रीब वेठा आहियो, कहिड़ा मसला तव्हां वटि आहे, ॿार बुख में आहिनि। ख़बर वठणु केरु कोन आयो आहे। असांजा घर ॿुॾी विया आहिनि। असांजो केरु अचो तव्हां मदद करियो असांजी। टंडो मोहम्मद खान रोड आहे, उन जे मथां एतिरो पाणी अची वियो आहे जेको हितां सेरी खां वठी जेको अलीबार जी माना हींअर बि ओवरटॉपिंग जेका उहा जारी आहे। हुते एरिगेशन जो पाणी त बंदि आहे, पर उते छा आहे त जिन्हनि माण्हुनि पंहिंजे ॿनियुनि मां छंडूं करायूं आहिनि, उते जेको पाणी ईअं निकिरे पियो उहो ईअं पिया कढनि। पर वधि में वधि उते ट्रैक्टर पुलियूं पखा जीअं हू मथाण ते आहिनि, असांखां हितां तक़रीबन हू असांखां 15 फुट मथे आहिनि। चल नुमाइंदनि तोड़े मुक़ामी इख़्तियारनि खे घुर्जे त हिन मुसीबत वारी घड़ीअ में अवाम सां गॾु बीही बरसाति जे पाणीअ खे नेकाल करण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। कैमरामैन आकाश हुसैन सां गॾु नूर हसन बागराणी, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो ग़ुलाम हैदर।